नाज़रीन, शिकारपुर भरसां लखीदरी थाणे जी हद हाजी लतीफ़ शाह मोहल्ले में मामूली ॻाल्हि तां झेड़े में एक रिटायर्ड ASI क़त्ल थी वियो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे जानी ख़ान जतोई। जी जानी ख़ान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां अव्हांखे ॿुधाईंदो वञां त शिकारपुर भरिसां लखीदर थाणे जी हद हाजी लतीफ़ शाह महले में पुलिस डिपार्टमेंट में ASI रेनिक जा दोस्त मामूली ॻाल्हि ते विड़ी पिया, जंहिंजे नतीजे में हाजी लतीफ़ शाह महले जो रहवासी सनान पीरज़ादो फायरिंग करे ॾिनी, जंहिंमें गोली लॻण सबबि नयो फ़ौजदारी जो रहवासी 47 साला हबीबुल्ला सूमरो क़त्ल थी वियो आहे, जॾहिं त जवाबदार वाक़े वारे हंध खां फ़रार थी वियो। पुलिस वाक़े वारे हंधि न पहुती आहे। क़त्ल थियल नौजवान जे वारसनि मुतालबो कंदे चयो त जवाबदार खे गिरफ़्तार करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। होॾां इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जावेद मीराणी जी उताक ते ASI सनान पीरज़ादे रिटायर्ड ASI हबीबुल्ला सूमरो खे क़त्ल करे छॾियो आहे। जी